टंडो जान मोहम्मद में वार्ड नंबर 3 में गुज़िरियल 2 महीननि खां वाटर सप्लाई लाइन में गटर लाइन जो मिलियल पानी अचे पियो। उन सिलसिले में साईं शाह नवाज़, असगर अली जरवार, हाजी अब्दुल अज़ीज़, इमरान ऐं तारिक चयो त असां टाउन कमेटी इंतज़ामिया सां केतिराई दफ़ा शिकायत कई आहे, पर हू चवनि था त हीउ कमु पब्लिक हेल्थ जो आहे। पब्लिक हेल्थ वारा चवनि था त इहो कमु टाउन कमेटी इंतज़ामिया जो आहे। केर बि कमु करण जे लाइ तैयार न आहे। उन्हनि डिप्टी कमिश्नर मीरपुर ख़ास, असिस्टेंट कमिश्नर डिघरी MPA मीर तारिक टालपुर खां मुतालबो कयो त पीअण लाइ साफ़ पाणी मुहैया कयो वञे। इन्हीअ सूरत हाल खे ॾिसंदे असां पंहिंजो आइनी हक़ इस्तेमाल कंदे एहतजाज कंदासीं। वार्ड नंबर 3 गुरुन कॉलोनी यारवासी कुबा मस्जिद वारी घटी जा असां कई दफ़ा शिकायतूं कयूं आहिनि पाणी जूं। पाणी में गटर पियो हले जंहिंखे 2 हफ़्ता थिया आहिनि। हर टाउन कमेटी जे मुलाज़िम वटि वञूं था, हू चवे थो त ॿिए वटि वञो, जे वञूं था TMO साहिब जो पुछूं था, चवंदा भई 1 बजे ईंदो, कॾहिं चवंदा त हफ़्ते में 2 दफ़ा थो अचे। असां काफ़ी दफ़ा शिकायतूं कयूं आहिनि। हाणे गटर जो पाणी आहे, ॿार जेके इस्तेमालु कंदा पीअंदा उन्हनि खे पेट में तकलीफ़ ऐं मोशन थी विया आहिनि। असां पाण मस्जिद में निमाज़ पढ़ण जा न रहिया आहियूं। बराए महिरबानी बाला ऑफिसरनि खे अर्ज़ु आहे त DC साहिब, कमिश्नर साहिब इन जो नोटिस वठनि। इन गली में जेको आहे सो गटर जो जेको लाइन विछायल आहे, हितां किथां लीकिंग आहे, छा गटर मां जेको गंदो पाणी जेको अहिड़ो किनो अचे थो जेको कंहिं बि पीअण जे लाइक़ जो कोन्हे। सभु बीमार थी विया आहिनि। हिते को पुछण वारो आहे कोन। जेको अचे बि थो, जेको लाइनूं पुराणियूं ॿियूं बि बंदि करे ॾिसी हलिया था वञनि। हिते को सफ़ाई सुथराई कोन्हे। पाणी तमामु गंदो आहे ऐं तमामु माण्हुनि खे एॾी परेशानी आहे जो मस्जिद में बि जेको वुज़ू करण जेको अचनि था वीचारा निमाज़ी, उहो परेशान आहिनि। हाणे पाणी कोन्हे जो वुज़ू कनि। गंदो पाणी हिन जे लाइ महिरबानी करे असांजी जेको हल कयो वञे। बदबूदार पानी है और न को पीअण जे लाइक़ है न को वज़ू लाइक़ है। असां ॾाढा परेशान आहियूं। महिरबानी करे हिन जो हल कढियो वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।